الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم حميم والكتاب المبين إنا أنزلناه في ليلة مباركة إنا كنا منذرين فيها يفرق كل أمر حكيم أمرا من عندنا إنا كنا مرسلين وفي مقام آخر قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد हाँ बारिश भी हुई। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
अल्हम्दुलिल्लाह अॼु को ही प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां हिन ॻोठ जो नालो छा आहे? मोहम्मद हसन पंजाबी। मोहम्मद हसन पंजाबी जे ॻोठ जे अंदरि मुनक़िद थी रहियो आहे। ही मौसम जा हालात ही रब करीम जी तरफ़ां इम्तिहान बुजुर्ग हुयो को शाह दौलो, बुजुर्ग हुयो शाह दौलो, उनजे इलाइक़े में आई ॿोॾि। ॿोॾि जो आई त ॿोॾि एॾी आई जो दरिया पई टपे, दरिया पई टपे। त शाह दौलो वेठो हुजे पंहिंजे फ़िक्र में, पंहिंजे में इहे जीअं वेठा हूंदा आहिनि फ़क़ीर मस्त माण्हू। हिन खे चऊं त दौला तूं हिते वेठो आहे, होॾे ॿोॾि पई थी अचे, हल हली का दुआ बा घुर त भला लहे ॿोॾि। जी हाँ हलो। उते जो आयो त कोडर खणी आयो, कोडर खयो अॼु बंद खे खोटणु शुरू कई, कोडर खयो वरी बंद खे खोटणु शुरू कई। हुन चयोसि चरिया तोखे चयोसि दुआ घुरिया, बंदि खोट, बंदि खोटी न थियो ॿोॾी ईंदी। त शाह दौले लफ़्ज़ अजीब चयो, बाबा जिधर मौला उधर शाह दौला, जेका मर्ज़ी मालिक जी आहे उन में असां राज़ी आहियूं। जेकॾहिं रब थो चाहे हे ॿुॾनि त पोइ रब वारो कमु मां ई थो कयां, मां ई थो ॿोड़ियां न भला। हुन जॾहिं रब जे रज़ा ते राज़ी थियो, असली बंदगी चइबो ई न खे आहे त माण्हू रब जे रज़ा ते राज़ी रहे। पाण बि चइबो ई न खे आहे त जेको कुझु थियो मौला सभु कुझु तुंहिंजे तरफ़ां सही आहे। रब जे रज़ा खे चइबो आहे बंदगी। हुन जो इहो चयो त जेकॾहिं मालिक राज़ी आहे त पोइ मां छो नाराज़। ईअं जो रब जे रज़ा ते राज़ी थियो त ॿोॾि उन ई महिल वञी ख़तमु थी वियो, दरिया पोइ ते उन ई महिल हलियो। त रब जे रज़ा ते जॾहिं माण्हू राज़ी रहंदो त मुसीबत घटि नज़र ईंदी। पर जेकॾहिं माण्हू अलाह जे रज़ा ते राज़ी न रहंदो न त पोइ थोरी मुसीबत वॾी लॻंदसि, थोरी परेशानी में ॾमर लॻंदसि। छो त इंसान वीचारो जो मीज़ान आहे छा जो परेशानी खणी सघंदो। जॻह थोरी सम्झ ॾियो। दरवाज़े वागे श्री अचो के जगह थोरो और ते अचो, थोरो और ते अचो, हिन थोरो हिन पासे अचो, थोरो हिन पासे, थोरो और ते अचो, आसे के जगह भैया दोस्त के श्री चंदे उनकी जगह मिले थोरो और ते अचो, थोरो हेले पोते बताओ, हेले पोते जगह यार जगह जाम है अंदर अचो इधर बंद कर छो आने बंद श्री चौक श्री पासो पार हां हेले थोरो तवज्जो कयो। जेके काफ़रनि जा मुल्क आहिनि उन्हनि मुल्कनि में हर शहर में पागलखानो ठहियलु आहे, हर शहर में पागलखानो लाज़िम आहे। डिप्रेशन जा मरीज़ चरिया वाहिद पाकिस्तान मुल्क आहे मुसलमाननि में जंहिंमें पागलखाना सिर्फ़ु ॿ आहिनि। हिकिड़ो हैदराबाद वारो गिदू बदर, ॿियो लाहौर में। जॻह सम्झी लो थोरी आम ॻाल्हि थो चवां। हाणे सुवाल इहो आहे त हुननि वटि पागलखाना घणा आहिनि, असां वटि थोरा आहिनि, छाजे करे? पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखी आहे, फरमाई त हो आहिनि काफ़र, हुननि खे जेका बि तकलीफ़ पहुची वेंदी आहे, जेका बि नुक़सान पहुचनि त उहो हणंदा आहिनि पाण ते। इहो मुंहिंजे हिन ॻाल्हि जे करे इहा तकलीफ़ थी आहे, मां हीअं कयो त हीअं थियो, हीअं न कयां त हीअं न थी आहे। माना हर ॻाल्हि हणंदा पंहिंजे मथां, पर मुस्लमान पंहिंजे मथां न हणंदो आहे। मुसलमान खे जेका बि तकलीफ़ पहुती उहा चवंदो त अल्लाह पाक जे तरफ़ां आहे, मुंहिंजे तरफ़ां न आहे। सम्झो था न ॻाल्हि? जॾहिं एॾो वॾो ॿार रखी खणी अल्लाह जे ज़ात ते रखे
हाणे हिन जो टेंशन फ्री थी हो वरी जेका मुसीबत अचे पाण ते तो बार रखे ते मुंहिंजे करे आई आहे हाणे इंसान जो हेतिरो मीज़ान आहे छा करणो बदल इन करे का भी परेशानी उहा रब करीम जी तरफ़ आहे उहा क़बूल करणी समझो था ना इन ते बि अजुर हज़रत अली साईं खां कंहिं पुछो अली तो अल्लाह जे ज़ात खे कीअं सुञा तो कीअं महसूस कयो त अल्लाह आहे हज़रत अली साईं फरमाए तो अल्लाह जे ज़ात खे ईअं सुञा जो रात जो हिकिड़ियूं ॻाल्हियूं सोचे सुम्हंदोसि ही बि करिणो आहे ही बि करिणो आहे ही बि करिणो आहे पर जॾहिं सुबुह थिए उहे कम छुटा वरी कम विचा ॿिया त सम्झी वियुसि त का ज़ात आहे जेका इंसान जा इरादा पई बदिले अयो ज़ात अल्लाह जी ज़ात अज़ीज़ो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उनवान सां प्रोग्राम मुनक़िद थी रहियो आहे इस्लाम जे अंदर जेके भी उनवानात आहिनि उन में ॾुखे में ॾुखियो मौज़ू आहे सीरत छो त जॾहिं मुबल्लिग तकरीर करण जे लाइ वेहंदो आहे ऐं उन जे आॾो उनवान हुजे सीरत जो त तकरीर करण वारो परेशान हूंदो आहे त हाणे मां महबूब करीम जी सीरत शुरू कयां त कयां काथा बचपन बयान कयां जवानी बयान कयां हुस्न बयान कयां इल्म बयान कयां या इखलाक बयान कयां रुतबो बयान कयां या रहमत बयान कयां बयान कयां त कयां छा छो त महबूबन करीमन जी सीरत हिकिड़ो अथाह समुंड जे समुंड खे को किनारो कोन्हे ईअं महबूबन करीमन जे सीरत ऐं शान खे को किनारो कई आया बयान करे विया अञा बयान कनि पिया अञा बयान पिया कंदा के दफ़्तर लिखी विया के अञा लिखनि पिया अञा के लिखंदा पिया पर अॼु ताईं कंहिं इहा दावा नाहे कई त मां महबूबन करीमन जो शान बयान करे छॾियो मां हिन मौज़ू खे खुटाए छॾियो न इहो मौज़ू ख़तमु थियणो आहे न की ख़तमु थींदो हिकिड़े अल्लाह वारे महबूबन करीमन जी शान में 40,000 शेर घणा हज़ार 40,000 ॻाल्हाए थोरो घणा हज़ार 40,000 शेर अचे 40,000 शेरनि खां पोइ आख़िर में जेको लफ़्ज़ चई आख़िर में जेको शेर चई लेकिन महबूब मुंहिंजी मस कुटल सुभान अल्लाह मुझो कागज फुटल मौला ओ मुझा महबूब करीम मुझी मस फुटी पई कागज फुटी पया महबूब मुझी उम्र फुटी पई तुझो शान अञा मथे आ सुभान अल्लाह 40,000 शेर यो सिर्फ शान मुझे महबूब जो सुभान अल्लाह इन हस्तीअ ते 40,000 शेर ठही सघनि था बाक़ी केर बि कंहिंजा 40,000 शेर नथो थी बेशक सुभान बेशक अब ॻाल्हायो न छोकिरा पुट ॻाल्हायो हे तवजो कयो अल्लाह हिकिड़े अल्लाह वारी अजीब ॻाल्हि कई फरमायई 7 समुंड मस बणाया सारी कायनात जा वण कलम बणाया आसमान खां मलाइक लही अचनि मुझे महबूबन करीमन जी सीरत लिखण शुरू कर शान लिखण शुरू कर 7 समुंड सुकी वेंदा सारी कायनात जा वण कलम जे सूरत में घसी खत्म थी वेंदा मलाइक थकड़ी पवंदा पर मुझे महबूबन करीमन जे रुखसारी अनवर जी तारीफ़ कान कुटंदी सुभान अल्लाह अल्लाह महबूब शानी महबूब करीम जो रब शानी पंहिंजो आला करे अल्लाह अज़ीज़ो तव्हां असां जेके बि हिते वेठा आहियूं सिर्फ़ हिकु निस्बत सां वेठा भत जे आसिरे असां कोन आहियूं भत जो गिरहो सभु कंहिंखे पंहिंजे घर में मिलंदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ महबूबन करीम जे मुहबत ऐं निस्बत जे करे आहियो मां तव्हां खां पुछां थो त महबूब करीम खे तव्हां ॾिठो अल्लाह ॾिठो अथव जन्नत जहन्नम कुझु बि न अल्लाह अकबर तवजो कजे
ॾिठो से कुझु कोन पर महबूबल करीम जी ज़ाते अक़दस जे मथां कलमो अहिड़ो पढ़ियोसीं जो जान वञे त वञण ॾिबी लेकिन महबूब जो कलमो मुबारक दिलि मां कोन कढिबो सुभान अल्लाह इहा आहे जान हाज़िर आहे ॾेई छॾींदासीं पर महबूब जी मोहबत दिलि मां कान वेंदी अल्लाह अज़ीज़ो ॾिठो कुझु कोन थो अण ॾिठे ते ईमान आंदो अण ॾिठे ते इहो अण ॾिठे ते जेको ईमान आहे न इन जो अजुर वॾो अथव अण ॾिठे ते ईमान जेको आहे इन जो अजुर तमामु वॾो तवजो कयो हारून रशीद बादशाह घर खां ॿाहिरि निकितो घरवारी ज़ुबैदा साण इन इरादे सां त वञा थो ॿाहिरि सैर सफ़र करणु जंहिंजो ॿाहिरि निकितो छा ॾिसे त बहलोल फ़कीर दरवेश जन्नत जो बंगलो तुंहिंजो आहे वल्लाह राति जो टेम थियो आहे जॾहिं ज़ुबैदा बिस्तरे ते आई लोक सुतो जॾहिं ऊंदहि थी सनाटो थियो ख़्वाब जे अंदरि अजीब मंज़र पे ॾिठई छा ॾिसे त क़यामत क़ाइम थी चुकी आहे रब करीम अल्लाह करीम मूंखे जन्नत जो बंगलो अता फरमायो आहे जन्नत जा सैर पई कयां सुबह जो हारून रशीद खे चई मां वाकई जन्नत जा सैर कया थो 100 रुपया भयम पर जन्नत ॾिसी आई आहे सुबह जो हारून रशीद वरी उथियो लिखंदो वञा सैर ते ॿाहिरि तो ॾिसई साॻियो बहलोल फ़कीर वेठो बहलोल छा पियो करी जन्नत जा घर पियो विकिणा बहलोल जन्नत जा घर विकिणंदे जन्नत जा घर पियो ठाहियां बहलोल विकिणंदे छड़ो ठाहीं पियो चीज़ रखिया त विकिणण जे लाइ थम हुजे को ख़रीदार बहलोल कर ख़बर जन्नत जो बंगलो कीअं पियो जी किसी अॼु जन्नत जो बंगलो पूरो अधु बादशाहीअ जो अरे दरवेश काल 100 रुपए में अॼु वरी अधु बादशाही जी बादशाह सलामत काल अण ॾिठे ते ईमान हुयो अॼु ज़रा तूं तुंहिंजी घरवारी ज़ियारत करे आई आहे सुभान अल्लाह दीदार करे आई आहे इन करे क़ीमत वधाए छॾी सुभान अल्लाह अज़ीज़ो इज़्ज़त आहे निस्बत जी इज़्ज़त निस्बत जी हाणे हीअ जाइ आहे हिनखे छा चइबो आहे मस्जिद अल्लाह जो घर हाणे हिन खां वधीक डेकोरेट जायूं असांजी हूंदियूं टाइलूं लॻल बि हूंदसि वॾा चौपाट ॾिनल हूंदसि वॾा माना बेड बि रखियल हूंदा सभु कुझु हूंदो पर जेतिरो शान अल्लाह पाक हिन जाइ जो कयो आहे के घर जो न बेशक आहे न तवज्जो कयो गुनाहगार केॾो बि हुजे केतिरो ई गयो गुज़र जो बिगड़ियल माण्हू हुजे पर जुती ॿाहिरि लाहींदो वुज़ू कराईंदो छाजे करे हिनखे निस्बत ही अल्लाह जो घर आहे इन करे निस्बत जे करे इज़त वारो सम्झो था न ॻाल्हि निस्बत जी इज़त आहे असली इज़त निस्बत जी आहे हाणे ॻाल्हि सम्झी कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं असां जलसनि ते पोइ माण्हू पुछंदा आहिनि साईं जो तार मुंहिंजो नालो अब्दुल मुजीब आहे पाण सुमरो आहियां पाण कंडियारे में वेठो आहियां हाँ साईं पोइ साईं मोहम्मद कासिम छा थियो तव्हांजो वालिद साहब साईं वालिद साहब आहे उतो सी भाकुर थींदो ॿीहर भाकुर थींदो हाणे ॿीहर भाकुर छाजो आहे निस्बत जो निस्बत जो त तूं हिकिड़े आलिम जो पुटु आहे नेक इंसान जो पुटु आहे तंहिंजे करे तोखे निस्बत मिलियल आला इन करे तोसां मोहबत आहे तंहिंजे करे हाणे हुन सां जीअं मोहबत आहे त तोसां बि मोहबत आहे सुभान अल्लाह अज़ीज़ो हे जेको महीनो हले पियो इनखे बि निस्बत छा असली आहे इज़त निस्बत जी तवज्जो कयो दुनिया जे जहान में किताब कई हूंदा कागज़ कई हूंदा लिखियल पना कई हूंदा लेकिन जेका इज़त अल्लाह पाक हिन सोणे किताब खे अता फरमाई आहे दुनिया में कंहिंखे बि अहिड़ी इज़त कान्हे का आहे न अल्लाह तवज्जो कजो बिशर हाफी
घर खां ॿाहिरि निकितो आहे काॾे पियो वञी जी वञा पियो माण्हुनि खे शराब पीअण जे लाइ निकितो आहे अल्लाहु अकबर जीअं जो ॿाहिरि निकितो कंध जे ढेर ते नज़र पइजी वई हिकिड़ो पन्नो मां जिते लिखियो पियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह करीम जो नालो लिखियो पियो आहे वल्लाह उन बिसराफ़ीअ खणी करे अखियुनि सां लातो उन ते जेको गंद किचरो लॻल हुयो पंहिंजे ज़िबान सां साफ़ कयईं अल्लाहु अकबर सिधो आयो अतार जे दुकान ते अतुर महांगो में महांगो अतुर वठी करे हिन पल्ले खे लॻाए करे शराब खाने में आयो बुलंद जाइ ते रखी छॾियईंसि राति जो टेम बिशराफ़ी सुतो पियो आहे ख्वाब जे अंदरि अल्लाह करीम जी ज़ियारत थियसि रब करीम फरमायो बिशराफ़ी तो मूं रब करीम जे नाले खे इज़त ॾिनी आहे क़ुरान जे नाले खे इज़त ॾिनी आहे इन लिखियल अल्लाह जे नाले वारे पन्ने खे इज़त ॾिनी आहे तो बुलंद करे रखियो मां रब करीम अॼु खां पोइ तोखे बुलंद ई बाला करे छॾियो आहे इहो बिशराफ़ी जेको शराब पियो प्यारे जंहिंजा जहान में 80,000 त सिर्फ़ खलीफ़ा हुया एॾो बुज़ुर्ग असली आहे निस्बत जी इज़त आहे तवज्जो कजे हे महीनो कहिड़ो पियो हले ॻाल्हाए थोरो महीनो कहिड़ो पियो हले शुबान सुभान महबूबल करीमल फरमायो रजब अल्लाह जो महीनो शुबान मुंहिंजो महीनो रमज़ान मुबारक मुंहिंजे गुनाहगार उम्मत जो महीनो अल्लाह साईं फरमायो रजब इंतज़ार जो महीनो शुबान तैयारी जो महीनो रमज़ान मुबारक कमाई जो महीनो आका इनामदार फरमायो दुनिया वारो रजब के ॿियनि महीननि ते इज़त ईअं आहे रजब के ॿियनि महीननि ते इज़त ईअं आहे जीअं क़ुरान जी इज़त ॿियनि किताबनि ते क़ुरान मजीद जी इज़त ॿियनि किताबनि ते साईं फरमायो शोबान जी इज़त ॿियनि महीननि ते ईअं आहे जीअं मुंहिंजी इज़त सारी काइनात जे पैगंबरनि ते फरमायो लेकिन रमज़ान मुबारक जी इज़त ॿियनि महीननि ते ईअं आहे जियां रब करीम जो शान सारे जहान ते अल्लाह शोबान जो महीनो अज़मत जो महीनो साईं फरमाए शोबान मुंहिंजो आहे शोबान महबूबल करीम शोबान महीने की निस्बत पाण ॾे अल्लाह तवज्जो कजे अहम ॻाल्हि पियो कयां अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाई थी हिक राति शोबान जी राति महबूब करीम मुंहिंजे बिस्तरे तां अचानक गुम थी विया ॻोल्हींदे परेशान थी वियसि महबूब करीम पतो न आहे काॾे हलिया विया हरम पाक ॾिठमि महबूब उन जाइ ते बि कोन मिलिया ॻोल्हींदे सल्ले अला मुहम्मद वाला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वाला आले मुहम्मद कमा
बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुभान अल्लाह। हजरत मखदूम मोहम्मद हाशिम टटवी रहमतुल्लाह अलैह अजीब गाल लिखी आ बुजुर्ग ॿुधो अथव न मखदूम हाशिम टटवी फरमाई था जंहिं ॻाल्हि खां अल्लाह सी रोकियो आहे त ही न कयो उन जो न करणु फर्ज़ आहे। ज़िना न कजांइ न करणु फर्ज़, गिला न कजांइ न करणु फर्ज़, चोरी न कजांइ न करणु फर्ज़, व्याज न खाइजांइ न खाइणु फर्ज़। पर जंहिं कम खां अल्लाह साईं हुकुम कयो आहे त हीउ कजो उन जो वरी करणु फर्ज़ आहे। जी ॻाल्हि जो हुकुम की त कयो त करणु फर्ज़। मसलन निमाज़ पढ़जांइ पढ़णु फर्ज़, रोज़ो रखजांइ रखणु फर्ज़, हज कजांइ करणु फर्ज़, ज़कात अदा कजांइ अदा करणु फर्ज़। इन्हनि फर्ज़नि मां हिकिड़ो फर्ज़ हिन उम्मत ते महबूबनि करीमनि जे मथां दुरूद पढ़ण बि आहे। दुरूद शरीफ़ पढ़ण बि हिन उम्मत ते फर्ज़ आहे। चओ न सुभान अल्लाह। निमाज़ जे फर्ज़ियत, रोज़े जे फर्ज़ियत ऐं दुरूद जे फर्ज़ियत जो हुकुम में वॾे ॾींहं राति जो फ़र्क़ु। हाणे सम्झी लो ॻाल्हि। निमाज़ जो हुकुम कयईं, हुकुम पहिरियां आहे तरग़ीब बाद में आहे। हज जो हुकुम पहिरियां तरग़ीब बाद में, ज़कात जो हुकुम पहिरियां तरग़ीब बाद में। लेकिन अल्लाह जॾहिं दुरूद पाक जो वारो आयो, सलात शरीफ़ जो वारो आयो, अल्लाह पाक अंदाज़े बयान बदिलाए छॾियो। रब करीम अंदाज़े बयान बदिलाए छॾियो। इन दुरूद जे वक़्त में अल्लाह पाक तरग़ीब पहिरियां ॾिनी आहे, हुकुम बाद में ॾिनो आहे। सुभान अल्लाह। सुभान। तरग़ीब पहिरियां हुकुम बाद। तवज्जो करियो कीअं? रोज़े जो हुकुम पहिरियां तरग़ीब बाद में। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। फरमाए ईमान वारो मां रब करीम तव्हां ते रोज़ो फ़र्ज़ कयो आहे। अल्लाह जो रोज़ो चाहे रब करीम फरमायो सुबह खां वठी शाम ताईं खाए जो भी न, पियो जो भी, पी जो भी न। अल्लाह या बुख छाजे पियो करे जी? अल्लाह करीम फरमायो या बुख इन जे लाइ पियो ॾियांव मनण में तव्हां मुत्तक़ी परहेज़गार थी पओ। अल्लाहु अकबर। पहिरियां हुकुम पहिरियां तरग़ीब बाद में, निमाज़ जो हुकुम पहिरियां तरग़ीब बाद में। लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक अंदाज़े बयान बदिलाए छॾियो। कीअं? हुकुम दुरूद जो वारो आयो इन में तरग़ीब पहिरियां आहे, हुकुम बाद में आहे। चओ न सुभान अल्लाह। तरग़ीब पहिरियां हुकुम कीअं? तवज्जो कजे। फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका सलात था मोकिल पंहिंजे महबूब ते। ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते सलात सलाम पिया मोकिलिजो। अल्लाहु अकबर। पहिरियां तरग़ीब फरमाई अंदर अचो, थोरो अंदर अचो, हेॾी जॻह आहे। ओ छोकरा ये जेको रोड वेठा आहियो हिते थोरो हेॾे अचे, जॻह आहे।
तो जॾहिं दुरूद जो वारो आयो फरमाई दुनिया वारो निमाज़ तव्हांखे पढ़णी आहे मां रब निमाज़ खां पाक, हज तव्हांखे करिणो आहे मां रब हज खां पाक, ज़कात तव्हांखे ॾियणी आहे मां रब ज़कात खां पाक, खेर खिरात तव्हांखे करिणो आहे मां रब खेर खिरात करण खां पाक। लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो इन कम जी शुराती मां रब करीम पाण खां थो कयां। निमाज़ मां न पढ़ंदुसि, हज मां न कंदुसि, ज़कात मां न ॾींदुसि, पर दुरूद जे लाइ फरमाई त शुराती मां थो कयां। चओ न सुभान अल्लाह। वाह सही बात। तवज्जो कजे। सहाबाए किराम महबूब करीम जी खिदमत में हाज़िर थिया, अर्ज़ कयो आमना जा लाल असां तव्हां ते सलात त पढ़ंदा हूं, रब करीम हुकुम फरमायो आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाइन बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक सलात था मोकिलनि पंहिंजे महबूब ते। ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते सलात बि मोकिलिजो त सलाम बि मोकिलिजो। हाणे तवज्जो कजो। हाणे पाण ते रब करीम कमु रखियो हिकिड़ो, असां ते वरी ॿ कम। पाण ते कमु रखी त मां सलात थो पढ़ां, असां ते वरी कम ॿ। तव्हां मुंहिंजे महबूब ते सलात बि पढ़जो त सलाम बि पढ़जो। समझो था ॻाल्हि? सहाबाए किराम आमना जे लाल जे ख़िदमत में हाज़िर थिया, अर्ज़ कयो महबूब असां तव्हां ते सलाम त पढ़ंदा आहियूं पर तव्हां ते सलात कीअं पढ़ूं? सलाम कीअं पढ़ंदा आहियूं? अर्ज़ कंदा आहियूं अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहल नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू। ओ मुंहिंजा महबूब असां तव्हां ते सलात सलाम त पढ़ंदा आहियूं पर आका असां तव्हां ते सलात कीअं पढ़ूं? चओ न सुभान अल्लाह। आका इनामदार फरमायो हीअं चवंदा कयो। आका कीअं चऊं? आका इनामदार फरमायो अर्ज़ कंदा कयो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। सुभान सुभान। फरमाई अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। वो असांजा रब करीम असांजो अर्ज़ क़बूल फरमा, असांजी इल्तिजा क़बूल फरमा, आज़ियूं नेज़ारियूं क़बूल फरमा। बाना चऊं छा पियो चवीं? रब अर्ज़ इल्तिजा इहा आहे सल्ली अला मुहम्मद। ओ मुंहिंजा रब करीम असांजो अर्ज़ इल्तिजा इहा आहे असांजे महबूब जे शान खे वधाइजांइ। असांजे महबूब जे शान खे वधाइजांइ। रब करीम फरमायो बाना तो घुर कई मां पंहिंजे महबूब जो शान वधाए छॾियो। तव्हां घुर कई मां वधाए छॾियो। अलाह कीअं वधाई? फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला। सुभान अल्लाह। अञा ॾाढा जो ॻाल्हि सम्झाए। इन जाइ ते फरमाई वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला। ओ रब करीम महबूबा महबूबा तुंहिंजी पोई ज़िंदगी पहिरीं ज़िंदगीअ खां आला हूंदी। हाणे हिन तवज्जो छा मतिलबु? सोना जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो तीअं तुंहिंजो शान वधंदो। तवज्जो कजे। तूं ऐं असां जीअं कुराड़ा थींदासीं तीअं मार्केट में अघु ईंदो किरंदो।
समझो था जियां कुराड़ो तीअं छोरा पिया ॾींहं ॻणींदसि लॻे थो त छमाई खनि कुराड़ो कढंदो पोइ टपड़ा पंहिंजा हक़ीक़त अथव हे कुराड़ा बीमार ईंदा आहिनि छोरनि जी ईंद हूंदी आहे साईं मुंहिंजी बि दुआ कर त अलाह करे कमु हेॾे होॾे थी हक़ीक़त हे कुराड़ा वीचारा बि चवंदा आहिनि तॾहिं जेको इज़त जो वक़्तु गुज़रो शुकुर आहे पोइ पार जी पार अथसि इहे चवंदा आहिनि न असां ई तव्हां जीअं कुराड़ा तीअं पोइते लेकिन काइनात जे हस्तीअ ते काइनात जे तख़्ते ते वाहिद हस्ती आमना जो लाल जंहिंजा रब करीम फरमायो महबूबा जीअं ज़मानो गुज़रंदो वेंदो तीअं तुंहिंजो शान वधंदो तुंहिंजी तारीफ़ वधंदी वेंदी तोसां मुहबत करण वारा वधंदा वेंदा वल्लाह हाणे इन जाइ ते अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे काफ़ सां सॾे वलल आखिरतु खैरुल लक काफ़ सां काफ़ माना महबूब सिर्फ़ तूं ॿियो कोई सुभान ॾाढा चओ सुभान अल्लाह महबूब सिर्फ़ तूं ॿियो कोई कीअं सॾ कई काफ़ सां फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक सालन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस और मैं अलम नशरह लक सदरक ववज़अना अलक विज़रक अल्लज़ी अलका ज़करक वरफ़अना लक ज़िक्रक फरमाया अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतगिर ओ मुंहिंजा रब करीम 1,24,000 अंबिया आहिनि दुनिया जे तख़्ते ते आया रब तो कंहिंखे काफ़ सां सॾु कोन कयो सिर्फ़ु आमना जे लाल खे तो काफ़ सां सॾु कयो अल्लाह छाजे करे रब करीम फरमायो दुनिया वारो मां पंहिंजे महबूब खे काफ़ सां सॾु छो न कयां छो त आमना जे लाल बि त मूंखे काफ़ सां सॾु कयो आहे सुभान अल्लाह महबूब मूंखे काफ़ सां सॾु कया त मां बि त काफ़ सां सॾु कयां अल्लाह कीअं सॾु कई महबूबन करीम अर्ज़ कयो सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक अरे अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुक व नस्तगफिरुक व नुमिनु बिक व नतवक्कलु अलैक व नुस्नी अलैकल खैर व नशकुरुक व ला नकफुरुक व नखलउ व नतरुक मन यफजुरुक अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व लक नुसल्ली व नस्जुदु व इलैका नसअ व नफ़िदु व नरजू रहमतक व नख्शा अज़ाबक इन्न अज़ाबक बिलकुफ़ार मुल्हिक व इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन सुभान अल्लाह सुभान महबूब जो मूंखे काफ़ सां सॾु कयो आहे त मां बि त काफ़ सां सॾु कयां अज़ीज़ो त मां अर्ज़ु पिया कयो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा महबूबा तुझी पोई जिंदगी पहिरीं जिंदगीअ खां आला हूंदी सुभान अल्लाह तवज्जो बाबा साईं चवंदा पिया को ज़मानो हुयो पांग ॾेई इंतज़ारु कंदा हुआसीं त बरसां को अचे बीहे त निमाज़ पढ़ो हाणे उहो ज़मानो न आहे हाणे आज़ान ॾेई मस्जिद भरियो वञे को दौर हुयो मदरसा के महदूद हूंदा खरड़ा जो मदरसो मशहूर हुयो मीरक वारो मदरसो मशहूर हुयो ठेड़ी वारो मदरसो मशहूर हुयो कंडियार जो मदरसो मशहूर महदूद मदरसा हुयो
हाणे असीं जाते भीतर उछड़ा है मदरसे ते तवज्जो कजे माण्हू चवंदा असीं बेहयाई बुराई बदमाशी वधी वई आहे छाजी बेहयाई वधी वई आहे नेक वधी विया आहिनि बुछड़ो माण्हू पंहिंजे कंध लिकाइण में पूरो आहे ॻाल्हि थोरी सम्झी ॾियो मूंखे हिकिड़े दफ़े मुंहिंजे भाउ चयो यार मुल्क में ज़िनाकारी वधी वई आहे मां चयो मोड़ साहिब तो ॾिठी आहे मां ॾिठी कान्हे का मां चयो का शइ तो ॾिठी कान्हे का उनजा होका छो थो ॾी जेका शइ तो ॾिठी कान्हे का तूं होका छो थो ॾी बुराई जो होको ॾिबो आहे छा मां चयो जेका तो शइ ॾिठी आहे होको ॾे जो मां चयो होको ई होॾे असांजे मदरसे में पहिरियां 30 छोकिरियूं दाख़िल थियूं हाणे हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह 250 छोकिरियूं दाख़िल मां चयो इहा ॻाल्हि कर त हिन वक़्तु असांजे मदरसे में 130 छोकिरियूं आलिम थी चुकियूं जेका शइ होके ॾियण जहिड़ी आहे उहा ॾी कोन थो गंदरे वठंदो कोन ऐं ॿी ॻाल्हि सम्झो उसूल आहे नेकनि जे मुंहं ते सुधरियल माण्हू जे मुंहं ते बेटा ॻाल्हि कंदो हिन दौर में चोर जी इज़त आहे बदमाश जी इज़त आहे लोपर जी इज़त आहे जेको सुधरियल आहे न उनखे बि जरासी बि जाॻंदो त भेण एॾा इज़त आहे त मां भला कराए सम्झो था न पर जेकॾहिं बदमाश माण्हू जे तव्हां मुंहं ते ॻाल्हि कंदव न माशाअल्लाह हिन ॿुठे नालो छा आहे छा ॿुधायो मोहम्मद हसन पंजाबी जा साईं सभु अलहमदिल्ला सुधरी विया अथई हाणे नेक थी विया आहिनि निमाज़ी थी विया आहिनि बताजीगुज़ार थी विया आहिनि जेको थोरो घणो थिरियल हूंदो उनखे बि लॼ शराब थींदो त भला राज सुधरी वियो महाराज जी मां बि त सुधरा न या आहे ॻाल्हि साईं दिलदार को दौर हुयो तबलीगी जमायत जो जोड़ थींदो हिकिड़ो हाणे थी 4 जोड़ त बि पूरी नथी पए शर्त था कनि त हिन ते आयो आहे हुन ते न अचिजे माना दुनिया सुधरे थी माना ज़मानो सुधरे थो ऐं उमेद चङी शइ रखंदा कयो सम्झो था न ॻाल्हि फरमाई वलल आखिरत खैरुल लका मिनल ऊला फरमाई महबूबा तुझी पोई ज़िंदगी पहिरीं ज़िंदगी खां आला हूंदी छा मतिलब तवज्जो कजे आमना जालाल आलम अरवाह में तुझी ज़िंदगी आला लेकिन अमर जे बतन में अचण हुन खां वधीक आला अमर जे बतन में अचण ज़िंदगी तुझी आला लेकिन विलादत तुझी हुन खां वधीक आला महबूब तुझी विलादत आला लेकिन बचपन तुझी हुन खां वधीक आला तुझी बचपन आला लेकिन तुझी जवानी हुन खां वधीक आला तुझी कुंवारप आला लेकिन शादी करण तुझी हुन खां वधीक आला आमना जा लाल गारे हिरा में बेही करे इबादत करण आला लेकिन महबूबा नुबुवत जो ताज तुझे सिर मुबारक ते सजाइण हुन खां वधीक आला नुबुवत जो ताज सिर मुबारक ते सजाइण आला आमना जा लाल मक्की ज़िंदगी तुझी आला लेकिन मदरी ज़िंदगी हुन खां वधीक आला महबूबा हिजरत जो सफ़र आला लेकिन महबूबा मेराज जो सफ़र हिन खां वधीक आला आमना जा लाल बदर जे मैदान ते अचण आला लेकिन ओद जे मैदान ते अचण हुन खां वधीक आला हुनैन जे मैदान ते अचण आला लेकिन फतह मक्के वारे मैदान ते अचण हुन खां वधीक आला आमना जा लाल हिन दुनिया जी ज़िंदगी तुंहिंजी आला लेकिन रोज़े अतर जी ज़िंदगी हुन खां वधीक आला रोज़े अतर जी ज़िंदगी आला लेकिन क़यामत जे ॾियारे हिन सारे क़यामत जे ॾियारे हिन सॼे राज जो राणो थियण हिन खां वधीक आला सॼे राज जो राणो थियण आला लेकिन मक़ाम महमूद ते बीह करे हिन उम्मत जे लाइ सिफारिश करणु दुआ घुरणु सजदा करणु हिन खां वधीक आला महबूबा मक़ाम महमूद ते बीहण आला लेकिन हौज़े कोसर ते बीह करे पंहिंजे नुबुवत वारे हथनि सां पंहिंजे उम्मत खे हौज़े कोसर मां जाम पियारणु हिन खां वधीक आला जाम पियारणु आला लेकिन क़यामत जे ॾियारे हिन उम्मत समेत जन्नत में दाख़िल थियणु हिन खां वधीक आला वाह साईं त मां अर्ज़ु पियो कयो थकिया त कोन तवज्जो कयो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला फरमायो महबूबन करीमन के गोलींदे
आऊं जन्नतुल बकिया में पहुतस ॾिसां त महबूब करीम दुआ पिया घुरल ज़ारो कतार रोअन पिया जॾहिं मां उते पहुतसि अम्मा आयशा फरमाए थी महबूब करीम मूंखे फरमायो आयशा तोखे ख़बर आहे त अॼु कहिड़ी राति आहे सोना न साईं फरमायो आयशा अॼु मग़फ़िरत जी राति आहे अॼु बख़्शिश जी राति आहे आयशा अॼु अल्लाह पाक जे तरफ़ां ऐलान करण जी राति आहे फरमाए आयशा अॼु 15 शोबान जी राति आहे आयशा हिन राति में रब करीम पाण ऐलान कंदो आहे बाननि खे बख़्शिश जा सुभान अल्लाह वाह सही तवज्जो कजो हले बस 2-3 मिनट टाइम आयो महिमान आयो साईं वेठो हाँ अज़ीज़ो मूं अर्ज़ु पिया कयो दुनिया जे जहान में वाहिद हस्ती रब करीम जी अल्लाह जेको सॾे पियो माफ़ियूं ॾे सॾे दुनिया में कोई अहिड़ो न मिलंदो जेको सॼे माफ़ी वञा हिकिड़ी ॻाल्हि थोरी तव्हांखे सम्झाए हेड़ी तवजो कयो थोरो दुनिया जो उसूल अथव जेतिरो माल हूंदुसि न जेतिरो माल त बि चवंदो त थोरो छा चवंदो पर जेकॾहिं हिन पासे ॾे बस सजदा ॾिनई न चवंदो त गंज करे छॾियो दीन वारे पासे ॾे चवंदो त बस सजदा ॾिनई तस्बीह फेराई जी गंज थी हुन पासे ॾे जेतिरो ज़मीन हुजे ज़र हुजे माल हुजे तब बि चवंदो त न अञा थोरो सम्झिजो ॻाल्हि अल्लाह पाक जी बहाने सां ईअं ई तालुक़ ईअं ई वास्तो ईअं ई रवियो रब करीम ॿारनि खे जेके बि नेमतूं ॾिनियूं जेके बि नेमतूं ॾिनियूं सभु कुझु ॾेई चई थोरो ॾिनो अथमि सभु कुझु ॾेई चई छाजी फरमाई इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा ओ दुनिया वारो जेकॾहिं तव्हां रब करीम जूं नेमतूं ॻणींदव त ॻणे ई कोन सघंदव 40 ॾींहं रब जूं नेमतूं 40 ॾींहं रब जूं नेमतुनि सां भरिया पिया पर छा चयईं कुल मताउ दुनिया कलील महबूब चओ दुनिया जो जेको सामान ॾिनो अथव इहो थोरो आहे इहो छा आहे ॻाल्हि सम्झी जंहिंसां न मुहबत हूंदी आहे उन ते ख़र्चु कबो आहे मुहबत वारे ते ओ घर खे ॿुहारी ॾेई छॾे सुञूं थी वञे त बि चवंदो आहे छा ॾिनव महबूब जो हक़ अदा थोरी कयो अथव अड़े घर सॼो सुञूं करे छॾियो त बि चवंदो त महबूब खे कुझु कोन अथव हक़ अदा कोन करे सघियो आहे पर महबूब जे तरफ़ां छिगल रुमाल मिले त वारो त बि चवंदो आहे गंज मिलिया त बि गंज मिलिया इन थोरे खे बि चवंदो गंज मिलिया ऐं पाण सभु कुझु ॾेई त बि चवंदो त रब करीम सभु कुझु ॾिनो त बि चवंदी थोरो इहो मिड़ाई आहे पर बाने जे तरफ़ां थोरे खे बि चई गंज आहे बाने जे तरफ़ां थोरे खे बि चई वाह सही अल्लाह तवज्जो करें फरमाइया अय्युहल्लज़ीना आमनुज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ए ईमान वारो अल्लाह जो ज़िक्र कयो ज़िक्र घणो तूं ऐं असां छा ज़िक्र कंदासीं छा कंदासीं पर घणो कीअं थो करेसि हदीस में ईंदो आहे जॾहिं बानू चवंदो आहे हिकिड़ो दफ़ो चवंदो आहे अल्लाह रब करीम मलाइकनि खे चवंदो आहे त मलाइको लिखोसि हिन बाने 700 दफ़ा अल्लाह करे छॾियो लिखाएसि वरी ईअं थो लिखाएसि वरी ईअं थो गुनाह जे तरफ़े गुनाह कयई सुणा आम ॻाल्हि थो कयां हेॾे तवजो को 5 मिंट सही तव्हांजे वटां तवजो कजांइ गुनाह कयई मलाइक रब करीम खे अर्ज़ा कनि मौला
गुनाह कयो थई लिखोस रब करीम फरमाइदो मलाइको 8 पर इंतजार कजोस मन मोटी अचे मन माफ़ी वठे माफ़ी वठंदो गुनाह ख़त्म में सारे छॾींदो मास उन जे जाइ ते नेकियूं लिखाए छॾींदो मास अल्लाहु अकबर 8 पर गुनाह का माफ़ी न वतई वरी ॿियो गुनाह कई रब करीम फरमाइदो मलाइको पहिरियों लिखिजोसि हे अञा न लिखिजोसि मन मोटी अचे सुभान अल्लाह पर माफ़ी वठे त गुनाह इहो बि ख़त्म इहो बि गुनाह ख़त्म पर सुभान अल्लाह हिन पासे ॾे नेकी करे न करे गुनाह जो इरादो कयई लिखाएसि नथो गुनाह जो इरादो कयई लिखाएसि नथो पर हिन पासे ॾे नेकी जो इरादो कयई त लिखाए छॾियईं नेकी जो इरादो कर लिखाए छॾियईं सुभान अल्लाह अज़ीज़ो दुनिया जे हर रिश्ते खे परचाइण ॾुखियो अल्लाह जे ज़ात खे परचाइण सणो तवज्जो माउ केतिरी बि मोहब्बत करे लेकिन नाराज़ थींदी आहे मोहब्बत जी ॿोली कान ॻाल्हाईंदी अबो नाराज़ थे लिखी छॾींदो त मां आक करे छॾियोमांसि कोई ताल्लुक़ कोन्हे कोई हिन सां उस्ताद नाराज़ थे मोहब्बत जी ॿोली कोन ॻाल्हाईंदो मुर्शिद नाराज़ थे मोहब्बत जी ॿोली कोन ॻाल्हाईंदो लेकिन वल्लाह रब करीम जी ज़ात आहे माण्हू केतिरो बि गुनाहगार आहे केतिरो बि ऐबदार आहे हा माण्हू अल्लाह जे ज़ात सां ताल्लुक़ त टोड़े वेंदो आहे पर रब करीम कॾहिं बि पंहिंजे बाने सां ताल्लुक़ नाहे टोड़ियो रब करीम ताल्लुक़ नाहे टोड़ियो बाने के थोरो कुछ थियो पहिरियों ई ॾोह अचे ॾमर कंदी दिमाग़ खे छॾी असांखे अलाह साईं ॾिनो छा जो पढ़ूंसि माण्हू चवनि था असांखे ॾिनो छा अथई जो पढ़ूंसि पहिरियां ई छॾींदा दिमाग़ सम्झ लो ॻाल्हि हिकिड़ो मूंखे पियो चए साईं हीअ तकलीफ़ हीअ परेशानी मां चयोसि निमाज़ पढ़ंदो आहे किसी मूंखे निमाज़ भाए नथी पवे मां चयो हा पोनेस्टन जी गोरी आहे तोखे एलर्जी थी करे निमाज़ खे भाए नथी अहिड़ो कमु थी वियो आहे जो अल्लाह जी फना साईं हीअ परेशानी अबा हे लफ़्ज़ लिखी थो जाए सुभान अल्लाह लिखी थो जाए अलहम्दुलिल्लाह लिखी थो जाए कुल अल्लाह थो लिखी जाए इहो वञी तूं पढ़ साईं पोइ साईं मां पढ़ा साईं मां साईं पढ़ियल कोन आहे सम्झ लो ॻाल्हि अब 500 रुपए जी ख़बर पवे थी हा साईं ईअं त माशाल्लाह दुकान हलाईंदो आहे मानीअ जे टिंड डगण जी ख़बर अथसि इहे वेले ते छॾाइण आहे बाक़ी पाइण सुभाणे अल्लाह बि कान थी अचे आहे पको मोमिन मुस्लमान छा पियो थो अॼु हर हिकु चाहे थो त ठिड़क ठॻीअ ते कमु थिए बसि कुझु बि मां न कयां मां जीअं जो आहियां तीअं आहियां सुधरणो मूंखे न आहे अल्लाह पाक मुंहिंजी क़िस्मत बदिलाए छॾे बसि हाणे क़िस्मत बदिलाइण जे लाइ माण्हुनि धागा ॿधाइनि धागा ॿाहुनि में धागा अब इहो छा आहे भाॻ फाटंदो हिन सां हाणे धागनि ते भाॻ थो फाटे क़ौम किथे पहुती आहे एतिरा सादा न थियो रब करीम क़ुरान में चयो आहे तव्हांजी मदद जेका आहे मदद निमाज़ में रब जो वाइदो आहे निमाज़ पढ़ंदो मदद ईंदी का तकलीफ़ थींदसि निमाज़ ते न ईंदो भॼे तो मुला साईं किताब पट हाणे मुला किताब पटी वॾो ज़ुल्म थियल वॾो कार थियल छा थियो आहे कारो इल्मु अथई कारो हाणे मुला घणी छॾी अमरा घणी छॾी कारो इल्मु कंहिं कयो आहे साईं चरियो आहे छा इहे ॻाल्हियूं ॿुधाइण जूं वेड़ाइणो आहे छा तव्हांखे न ॿुधाईंदा असां 100 रुपयो कढी मुला जे तरीअ ते रखे ईअं न कर महिरबानी करे ॿुधाईंदा आहियूं पर माण्हू चङो थो लॻी माण्हू चङो कोन्हे कि मुला खे 100 रुपए बाहि ॾिनी आहे पाड़े वारनि कयो थी पाड़े वारनि हाणे पाड़े वारनि सां अॻे ई वेठो रुठो अॻे ई वेठी रुठी आयुसि पेकनि जो पोइ केरु थो अॼु पाड़े वारे सां ठहे पाड़े वारे सां सभु को कातक हाड़ा कयो वेठो आहे
ॾिठई साईं चयो न हाणे ॾींदो ॻंढ साईं चयो त वाई न ॾींदा ॾींदा कमु ईअं पियो थो हले कुझु ॾींहं थींदा न 2-3 साल थींदा त असांजे घर हिकिड़ी माई आहे माई चयो मां सईदी मूंसां एॾी फ़क़ीरानी आहे मां हथ ॾिसंदी आहियां भाॻ ॾिसंदी आहियां मुंहिंजी घरवारी बि चढ़ी चुटके ते मां भोग ते हिन सां भला थोरो कयां मुंहिंजो अधु हथ ॾिस हथ ॾिसी छा थी चएसि अदी तुंहिंजो हथ में जेको लिखियलु आहे न हा तुंहिंजे हथ में तुंहिंजी शादी लिखियलु आहे छा शादी लिखियलु अथई 7 ॿारनि जी माउ आहे नानी आहे ॾाॾी आहे मुड़ुसु चेरो वेठो आहे अञा शादी लिखियलु अथसि अञा शादी लिखियलु अथसि सम्झो था न पर हे जेके पाड़े में वेठा अथई पाड़े में इहे तुंहिंजो रिश्तो ख़तमु था करे छॾनि इहा सूरत हाल मुस्लमानो हीअ राति अलाह पाक असांखे तोहफ़े में ॾिनी राति तोहफ़े में मिलियल आहे इन राति खे विञाइजो राति खे विञाइजो रब करीम जी तरफ़ां ऐलान थो थिए छा थो चवे फरमाई बाना गुनाहनि जे गंदगीअ जी भरियल कुंडी भरियल झोल भरियल तगारी मूं रब करीम जे दरवाज़े ते फिटी करणु तुंहिंजो कमु आहे इन गंद जे कुंडीअ खे रहमत जे गुलनि सां भर मूं रब जे ज़ात जो कमु आहे इन राति में पंहिंजे लाइ पंहिंजे मिटनि माइटनि जे लाइ मुल्क जे लाइ दुआ घुरणी आहे जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांजी दुआ क़बूल थिए हेॾी अहम ॻाल्हि थो कयां मोहम्मद हसन पंजाबी मुस्लमान तवजो कयो अहम ॻाल्हि थो कयां जेकॾहिं चाहियूं था त असांजी दुआ क़बूल थिए असांजा कम आसान थियनि दुआ क़बूल थिए त पहिरियां पंहिंजे दुआ में उन्हनि माण्हुनि खे शरीक कयो जिन सां तव्हांजी लॻे ई नथी जेके पिते ते कोन था पवनि जेके वणनि ई नथा जिन सां ॻाल्हायो ई नथा पहिरियां ई दुआ में उन्हनि खे शरीक कयो अलाह साईं इन्हनि खे गंजु ॾे कमु ॾाढो ॾुखियो अथव सीने ते पथर रखणो मुंहिंजी जी दिलि चवे त दांगी भॼेसि मां वरी हुन जे लाइ दुआ घुरंदुसि पर जेकॾहिं दुआ घुरीसि पोइ तव्हां जेका दुआ घुरंदो क़बूल इहो असांजो आज़माए पोइ उन दुआ में असांजी दुआ त आहे बसि 1 मिंट 2 मिंट दुआ खे वधायो मां त ॾिठो आहे त दुआ मज़ो ई 10 मिंटनि खां पोइ थी ॾे दुआ मज़ो ई 10 मिंट खां पोइ थी ॾे इन जो मतिलबु इहो कोन्हे को त अॼु खां वठी पेशमा में हिते 10 मिंट दुआ घुरे 10 मिंट दुआ घुरंदो त अखि खोलींदो त हिकिड़ो जमाती खोलंदुसि पेशमा अॼु घुरंदो आहे ईअं ई घुरंदो बाक़ी पंजे मुंहुं राति जो ॾींहं जो केॾी महिल बि दुआ घुरो पोइ डिघो कयोसि पोइ पंहिंजा सोट पंहिंजा मासात पंहिंजा पुफाट पंहिंजा चाचा मामा कोरा जेके वफ़ात करे विया आहिनि हिकु हिकु जो नालो खणंदा खणंदा दुआ कयो पोइ दुआ जीअं डिघो कंदो तीअं कल्ब तव्हांजो खुलंदो अज़ीज़ो मूं जेको कुझु चयो अलाह पाक क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए तव्हांजा तक़रीबन 10-15 मिंट मां मथे वधा आहिनि इहो टाइम माफ़ कजो ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह